नाज़रीन, मक़सूद और रिंद में रेडियो के आलमी दिहाड़े के मुनासिबत से रेडियो ॿुधंदड़नि पारां रेडियो कचहरी कोठाई वई। रिपोर्ट करे रहियो आहे आबिद रिंद। रेडियो के आलमी दिहाड़े के हवाले से मक़सूदो रिंद में रेडियो ॿुधंदड़नि सां कचहरी कोठाई वई। उन हवाले से रेडियो ॿुधंदड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां रेडियो ॿुधंदा आहियूं। रेडियो तमामु भली शइ आहे। बैरुन अक़वामी रेडियो आहे। बैरून मुल्क वारा बि रेडियो ॿुधंदा आहिनि। असां बि गॾु पाकिस्तान में रेडियो ॿुधंदा आहियूं। मां 1972 खां रेडियो ॿुधंदो आहियां ऐं रेडियो ॿुधणु भली ॻाल्हि आहे। सभिनि खे इहो ई आहे त रेडियो ॿुधो, रेडियो मां फ़ाइदा वठो सुठा सुठा। असां रेडियो पुराणा ॿुधंदड़ आहियूं। 71 72 खां ॿुधंदा पिया अचूं, मगर मीडियम खे तरक़ी न, मीडियम खे तरक़ी अचे, असांजी इहा ई अपील आहे। रेडियो अॼु बि दुनिया में तमामु घणो ॿुधो वञे पियो। रेडियो असांखे सभु कुझु ॾिनो आहे। रेडियो असांखे उथणु ॾिनो आहे, वेहणु ॾिनो आहे। रेडियो असांखे ॻाल्हाइणु सेखारियो आहे ऐं तमामु घणी ॼाण मिली आहे। इन रेडियो मां मिली आहे। रेडियो हिकु असांजो सुठो उस्तादु आहे। असां आलमी ॾींहुं रेडियो जे ते मुबारकबाद पेश कयूं था ऐं ही चैनल जेके असांजा बंदि आहिनि, हैदराबाद जो ॿियो नंबर, सही कराची जो पहिरियों नंबर, खैरपुर बंदि आहे ऐं लाड़काने जी नशरात घटि ॿुधण में अचे थी। उन्हनि जी महिरबानी करे इन्हनि खे चालू अॻिते कयो, उन्हनि खे वधायो वञे। रेडियो में तमामु सुठी मालूमात मिले थी। रेडियो जो स्टेशनों जी BBC जी नशरियात आहे उहा बंदि थी वई। उन खां बाद में थोरो ॿियूं बि जेके स्टेशनूं रेडियो जूं जेके आहिनि से सुठी नशरियात हुई जेका बंदि थी वई आहे, उनखे बहितर कयो वञे। रेडियो ॿुधंदड़नि जो चवणु हो त रेडियो ॿुधण सां असांखे वॾी मालूमात मिले थी ऐं हुकूमत खे घुर्जे त रेडियो जी नशरियात खे वधीक बहितर कयो वञे। कैमरामैन शहबाज अली रिंद सां गॾु आबिद रिंद, आवाज़ टीवी न्यूज़, मक़सूदो रिंद।